बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असीं जेको आहे सुपरलेटिव डिग्री यानी सिफ़त मुबालगे जे बारे में पढ़ंदासूं। इहा सिफ़त जेके इस्म या ज़मीर जी भेट करे उनके पंहिंजी जमायत या टोली मां जेको आहे नुमायां या वधीक करे ॾेखारे तो उनके सिफ़त मुबालगो ऐं अंग्रेज़ी में सुपरलेटिव डिग्री चइबो आहे। जीअं आहे द सुपरलेटिव डिग्री शोज़ कंपैरिजन ऑफ वन नाउन or pronoun among more than two of the same kind or class। तमारा एडी सिफ़त जेका है इस्म या ज़मीर जी भेट करे उनके जेको पानी जमात या टोली मां जेको वधीक नुमायां या वधीक ज़ाहिर करे तो उनके सिफ़त मुबालगो चइबो आहे। जीअं असां लिखियो आहे मिस्टर हफीज़ इज़ द बेस्ट टीचर इन आवर स्कूल। मिस्टर हफीज़ जेको आहे असांजे स्कूल में बेहतरीन उस्ताद है। चवण जो मकसद इहो आहे स्कूल में जेका भी उस्ताद आहिनि उन सभिनी खां मिस्टर हफीज़ जेको आहे उहो सुठो आहे। त हिते उनजे करे जेको आहे माना पूरे स्कूल में जेका भी जंहिं उस्ताद आहिनि उन सभिनी सां मिस्टर हफीज़ जी कंपैरिजन कई वई आहे ऐं मिस्टर हफीज़ खे जेको आहे सभिनी खां वधीक बेस्ट जेको आहे सुठो उस्ताद करार ॾिनो वियो आहे। उनखां बाद में ही इज़ द टॉलेस्ट मैन इन आवर विलेज। ही जे कंपैरिजन आहे कोर्ट में जेका भी माण्हू आहिनि उन सभिनी सां कई वई आहे ऐं उन सभिनी माण्हुनि खां जेको आहे उनखे डिघो जेको आहे तसवुर कयो वियो आहे। त चवण जो मक़सद बेस्ट जेको आहे पहिरें जुमले में सुपरलेटिव डिग्री आहे, हिते टॉलेस्ट जेको आहे ॿिए जुमले में सुपरलेटिव डिग्री आहे। जेके कोर्ट में जेका भी माण्हू रहंदा आहिनि उन सभिनी मां जेको ही आहे इहो सभिनी खां डिघो आहे। उनखां बाद में कराची इज़ द बिगेस्ट ऑफ ऑल द सिटीज़। त हाणे कराची जेको आहे सभिनी शहरनि सां जेको आहे कंपैरिजन कई वई आहे ऐं कराची जेको आहे सभिनी खां जेको आहे वॾे में वॾो शहर आहे। हिते जेको बिगेस्ट आहे उन सुपरलेटिव डिग्री आहे जेका शो करे थी कराची जेको आहे सभिनी शहरनि खां वॾो आहे। उनखां बाद में द इंडस इज़ द लार्जेस्ट रिवर इन द पाकिस्तान। त हिते जेको आहे इंडस सिंधु दरिया जी जेकी कंपैरिजन आहे उहा पाकिस्तान में जेका भी दरिया आहे उन सभिनी सां कई वई आहे ऐं इहो शो कयो वियो आहे त सिंधु दरिया जेको आहे सभिनी दरियाहनि खां जेको आहे उहो डिघो आहे। हाणे त चवण जो मक़सद आहे त बेस्ट टॉलेस्ट बिगेस्ट लार्जेस्ट असां सुपरलेटिव डिग्री आहिनि सिफ़त मुबालगो आहिनि जेको हिकु इस्म या ज़मीर जो जेको आहे भेट कनि थियूं पियूं ऐं उनखे पंहिंजे जमायत या टोले मां सभिनी खां नुमायां या वधीक करे ॾेखारनि थियूं पियूं। त हिते जॾहिं भी जेको आहे सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थींदी आहे त उनखां पहिरीं जेको आर्टिकल द इस्तेमालु थींदो आहे ऐं उनखां बाद में जेको आहे इन ऐं ऑफ जेको आहे उहो इस्तेमालु थींदो आहे। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके पाण अॼु असांजो लेक्चर पसंदि आयो त लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे जेको आहे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।